तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़ज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अवां जे ख़िदमत में शेख सैदी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह जे मशहूर किताब बोस्तान जी हिकु अहिड़ी हिकायत पेश करे रहिया आहियूं जंहिंजो अखर अखर हिकिड़ी हिकिड़ी सिट सबक़ आमेज़ ऐं नसीहत भरी आहे। त अचो हलूं था उन नसीहत भरी हिकायत जे तरफ़। तुर्की जे बादशाह कज़ल अरसलान खे हिकु मज़बूत क़िलो हूंदो हो। उन जूं दीवारूं तमामु बुलंद हुयूं ऐं अंदरि बि काक महल वांगुरु अजीब क़िस्म जूं वरनि वकड़नि वारियूं घटियूं हुयूंसि। उहो क़िलो हिकु बाग़ जे विच में हो। जहिड़ो हो बाग़ सुहिणो तहिड़ो उन में हीउ क़िलो ख़ूबसूरत लॻंदो हो। हिकु ॾींहुं को दरवेश उन बादशाह वटि अचे पहुतो। हीउ दरवेश निहायत अकुलमंद ऐं दाना माण्हू हली अचे बादशाह वटि वेठो। मुर्कंदे बादशाह खे चयईं त साईं, हीउ क़िलो सुठो ऐं सुहिणो आहे, पर आउं सम्झां थो त मज़बूत कोन्हे। बादशाह पुछियो त फ़क़ीर, कीअं थो चवीं त मज़बूत कोन्हे? दरवेश वराणियो त तव्हांजा वॾा अबा ऐं ॾाॾा हिन क़िले में ई रहंदा हुआ, पर पोइ बि मौत जे मुंहं मां बची न सघिया। हयातीअ जा 4 ॾींहं क़िले में रही रब ॾे राही थी विया ऐं हाणे तव्हां बि ॾींहं पुने हितां रवाना थी वेंदा। तव्हां जूं उमेदूं अधूरियूं रहिजी वेंदियूं। वरी अचे तव्हांजा पोयर क़िलो वसाईंदा। ए बादशाह सलामत, ॿियनि खे छॾ, तव्हां रुॻो पंहिंजे पीउ मरियात वारो दौरु यादि करियो त जॾहिं संदन हयातीअ जा ॾींहं अचे खुटा तॾहिं संदसि को अख़्तियार न हुयो। हीउ क़िलो बि खेनि वधीक तरसाए न सघियो। पोइ जॾहिं हिन क़िस्म जे क़िलनि में अहिड़ी उमेद कान्हे त छो न उमेदूं अलाह में रखिजनि। सियाणे माण्हू खे घुरिजे त हिन दुनिया जे जहान खे बेवफ़ा सम्झे। ॾिसो त हीउ क़िला, हीउ जायूं जॻहूं साॻियूं बीठियूं आहिनि, पर मालिक पिया था मटिजनि, त उन्हनि शयुनि सां दिलि बि ओतिरी लाहिजे।